अॼुकल्ह मोबाइल फोन जो इस्तेमालु तमामु घणो वधंदो पियो वञे। उन जा फ़ाइदा त हिकु अलॻि मौज़ू आहे, पर ग्लोबल हेल्थ मैगज़ीन में छपियल हिकु तहक़ीक़ में चयो वियो आहे त फोन मौसीक़ी ऐं फिल्मुनि समेत मुख़्तलिफ़ शोज़ जे हवाले सां ॾिसिजे त नंढा ॿार ऐं नौजवान उन्हनि खे वॾे आवाज़ में ॿुधणु पसंदि कंदा आहिनि। रिपोर्ट में चयो वियो आहे त सॼी दुनिया में 12 खां 34 सालनि जी उमिरि जा करोड़े माण्हू ॿुधण जे गैर महफ़ूज़ तरीक़नि जो इस्तेमालु करे रहिया आहिनि। सिहत जे माहिरनि जी इन रिपोर्ट में चयो वियो आहे त हेडफोन्स ज़रिए लगातार वॾे आवाज़ में मौसीक़ी ॿुधण सां कननि जे परदनि ऐं अहम सेलनि खे नुक़सान थींदो आहे। जेकॾहिं इहो अमल घणी देर ताईं कजे त इंसान जे कननि जा परदा मुरागी ख़राब बि थी सघनि था। मेडिकल यूनिवर्सिटी ऑफ साउथ कैरोलाइना जी आइडियोलॉजिस्ट लॉरेन डिलर्ड चयो आहे त ॿुधण खे मुतासिर करण वारे अमल खां बचण जो सभ खां सवलो तरीक़ो इहो आहे त हेडफोन्स जो इस्तेमालु घटि खां घटि कयो वञे, उन्हनि जो आवाज़ घटि रखियो वञे ऐं थोरे वक़्त ताईं वक़्फ़े वक़्फ़े सां ॿुधणु घुरिजनि।